नाज़रीन, टंडे लहर में पोरित सकाफ़त सां पंहिंजी प्यार ऐं पूजा जो इज़हार मुनफ़रिद तरीक़े सां कयो आहे। चांहि खपाईंदड़ पोरित सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां पंहिंजे स्टॉल खे सकाफ़ती रंग सां रंगे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। नाज़रीन, धरती टीवी पारां मुंहिंजी धरती मुंहिंजो शान सिंध जी नए अदावत आज़म तहत मल्हाइण जो जेको ऐलान कयो वियो, उन खां पोइ असां हिन वक़्तु टंडो लयार जे सेशन कोर्ट साम्हूं हिकु चांहि जे जेको स्टॉल लॻाईंदड़ बादशाह ख़ासकेली वटि मौजूदु आहियूं, जंहिं पंहिंजे स्टॉल खे जेको ख़ूबसूरत अंदाज़ में जेको सकावती रंगनि में रंगे उनखे सजायो वियो आहे। अचो त उन खां पुछूं त अॼु उनजो केतिरो जज़्बो आहे सकावती हवाले सां। धरती मुंहिंजो शान ऐं नए सिर अदावत सिंध जी जेको आहे, जॾहिं खां धरती टीवी आहे जेको ऐलान कयो आहे, उन ॾींहं खां ई मुंहिंजो बि इहो ई पैगाम आहे हर माण्हू खे कि पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयो, सिंधी टोपी ऐं अजरकूं पायो ऐं जेको आहे माण्हुनि खे पंहिंजी सकाफ़त जो ॿुधायो। जीअं त आऊं हर साल जेको आहे पंहिंजो स्टॉल सजाईंदो आहियां ऐं 4 डिसंबर ते ख़ासि तौर ते मुंहिंजो ऐलान हूंदो आहे मुंहिंजे सिंध वासियुनि जे लाइ, जेको आहे मुंहिंजी चांहि हिते फ्री हूंदी आहे मुंहिंजे सिंधियुनि भाउरनि जे लाइ। ऐं इनशाअल्लाह जेको हीअ असांजी सिंध जेको आहे, असांजा जोधा जवान जेके सपूत जवान सिंध जा आहिनि, उहो नए सिर जेको आहे सिंध जी अदावत कंदा ऐं असांखे यकीन आहे पंहिंजे सिंधियुनि ते। नाज़रीन, तव्हां चांहि जो स्टॉल लॻाईंदड़ जंहिं जेको सकावती रंगनि में पंहिंजो स्टॉल सजायो, उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त धरती टीवी पारां जंहिं ॾींहं खां जेको आहे सो मुंहिंजी धरती मुंहिंजो शान सिंधी नए सिर अदावत आज़म जो उनवान तहत जेको ऐलान कयो वियो, उन ॾींहं खां पोइ जेको आहे हर पंहिंजे ग्राहक खे जेको आहे इहो ताक़ीद करां पियो त सकावती ॾियारे ईंदे ई जेको आहे पंहिंजो सिंधी टोपियूं अजरकूं पाए जेको रोडनि ते निकिरो ऐं पंहिंजी सकावत खे उजागर करियो। कैमरामैन गुलाम अली सां गॾु इम्तियाज़ ख़ासकेली, धरती टीवी न्यूज़, टंडो लयार।